पीछे सूरे बादशाह रदी अल्लाह ताला अन्हा नंढड़ा हा सगीर हा बारोतन जो जमानो हो। हजरत पीर सही कोटधणी बादशाह रदी अल्लाह ताला अन्हा सा बिठा हुआ मस्त फकीर इब्राहिम दरवेश अल्लाह से जवार रहमत में जगह अता फरमाए। वो हजरत पीर सही कोटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैहि जी खिदमत मुबारक में हाजिर थियो। फकीर अर्ज कयो किबला साईं दुनिया फानी आहे, ज़ाहिरी तौर ते हिन दुनिया खां विसाल करणो आहे। बाद जो इशारो बाद जो हुक्म पान हजरत पीर सही कोटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैहि पीर सही कोटधणी बादशाह उन वक्त सदन साहिबजादे हजरत पीर सही सूरे बादशाह जे तरफ इशारो फरमायो। फकीर साहिब विलायत हुआ, साहिब नजर हुआ। फकीर इब्राहिम मस्त हजरत पीर सही सूरे बादशाह जे तरफ नजर कई। किताब ॾिसण खां पोइ अर्ज़ कई किबला साईं हिंदी ॿोली हुई, माड़ेची ॿोली हुई, इंडिया जो रहण वारो हो। किबला साईं ये में भी जोत ॾेखाई, बाहि तो ॾिसां, जलवा तो ॾिसां। कुर्बान वंदी हजरत पीर सही कोटधणी बादशाह जे नज़र करम जे मथां पाण अॻिते नज़र फरमाए पाण फरमायूं त फकीर साहब हिन खां बाद जेको ईंदो उहो रहमत जा मींहं वसाईंदो, इहे सभु डांडा उजाए छॾींदो। पीर सही सूरे बादशाह अहिड़ी बाहि बारी जो अंग्रेज जी पार पटे छॾी। वरी जॾहिं पीर सही छटधणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हो मसनद नदी नशीन थियो तॾहिं अहिड़ो अल्लाह जी महिरबानी सां रहमत जो मींहं वसायो जो पंहिंजनि परावनि सभिनी खे गॾु खणी हलियो।